वारे में महांगाई ते कंट्रोल न थी सघियो। मच्छी 400 रुपया किलो, मुर्गी 620 रुपया किलो। गरीब रोज़ेदार रोज़ो खोलण लाइ परेशान। ख़बर मूजिब वारे अतरादू महांगाई रूज थे, गरीब मज़दूर पेट पालण में परेशान। वारे दुकानदार सब्जी फ्रूट वारनि जी कढियल मनमानी। रमज़ान जे भलारे महीने में अतरादू शदीद महांगाई, दिहाड़ीदार मज़दूर बेचारो परेशान। सिंध हुकूमत मिस्कीन गरीब आवाम के को भी रिलीफ पैकेज न ॾेई सघी। सिंध हुकूमत तरफ़ां हर शहर में बचत बाज़ार स्टॉल लगाया वञनि। वारो ऐलान बस ऐलान ई रहिजी वियो। ऑफिसर बस पंहिंजी ऑफिसनि ताईं महदूद। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।